अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाबा हाला। रब्बिल आलमीन अल्लाह साईं असी तुझी इबादत करियूं था, तो खाई ऐ खुदा हमराई मदद घुरूं था। या अल्लाह रब रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम असांखे सिधी वाट ते हलाए, वाट उन्हनि जी जिन ते तो इनाम कयो, न उन्हनि जी वाट जिन ते ॾमर कयल आहे, न गुमराहन जी वाट ते हलाए। रब जे तरफ़ां सिधी वाट ते आहिनि उहे कामयाब आहिनि जेके ईमान आणीनि। ईमान आणीनि था क़ुरान ते ऐं उहे आख़िरत जे ॾींहुं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखनि था। अल्लाह अकेलो महबूद आहे, अल्लाह ई बेमिसाल ख़ालिक़ आहे। रब जे हुकुम जी भनिकड़ी ऐं मुखालिफ़त कनि था जेके उन्हनि जे अहद जे मज़बूतीअ खां पोइ जंहिं ॻाल्हि जो यानी जो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि नबियनि ते ईमान आणीनि ऐं मिटी माइटीअ खे जोड़ण जो अल्लाह हुकुम कयो आहे, उनखे टोड़ीनि था ऐं ज़मीन ते फसाद कनि था ऐं फासिकनि जी इहाई टोली नुक़सान भोगण वारी आहे। फरमायो अल्लाह रहीम करीम रब करीम अल्लाह रहीम फरमायो, नमाज़ क़ाइम करियो ऐं ज़कात ॾियो ऐं नमाज़ क़ाइम कंदड़नि सां गॾिजी नमाज़ क़ाइम करियो। इहा ई सिफ़त आहे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदनि साथियुनि जी। जेकॾहिं तव्हां ख़ैर ख़ैरात ज़ाहिर करे ॾींदा त इहा चङी ॻाल्हि आहे, ऐं जेकॾहिं लिकाए ॾींदा ऐं मिसकीननि खे ॾींदा त इहा ॻाल्हि चङी आहे। अल्लाह तव्हांजा गुनाह मटाईंदो ऐं जेके गुनाह तव्हां करे वठा अल्लाह उनजी ख़बर रखंदड़ आहे। रब्बुल आलमीन अल्लाह हज़रत याकूब अलैहिस्सलाम औलाद ते नेमत अता कई, ही त जहान वारनि ते फज़ीलत बख़्शी। रब अल्लाह हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते ज़बूर नाज़िल कयो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत ॾिनो नाज़िल थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते इंजील, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते क़ुरान करीम नाज़िल थियो कयो। अल्लाह रब हज़रत मूसा अलैहिस्सलाम संदसि क़ौम ते माथिरीअ जे मक़ाम में ककरनि जी छांव कई ऐं मन सलवा तुरजनि ऐं भुगल पखी उन्हनि खे फरमायो खाओ पाक शयूं जिन मां उन्हनि खे रोज़ी ॾिनी आहे। अल्लाह रब फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी लठ खे पत्थर सां हण। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते माथिरीअ में पंहिंजे क़ौम पाणी घुरियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पोइ उन लठ पत्थर ते हई, पोइ उन पत्थर मां 12 चिश्मा फुटी निकिता। बेशक हर हिकु टोले पंहिंजे पंहिंजे पाणी पीअण जी जाइ ॼाणे वरिती त अल्लाह जी रोज़ीअ खाओ पियो ऐं ज़मीन में फसादी थी न फिरो। फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ी ॾींदड़ आहे। जॾहिं टे माथिरीअ में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त असां लाइ पंहिंजे रब खां दुआ घुर त ज़मीन जेकी कुझु पाए, यानी पंहिंजो साग, पंहिंजा वंगा, पंहिंजी कणिक या अनाज जूं सभु जिन्सूं, पंहिंजी दाल मोहरी ऐं पंहिंजा बसर, इहे असां लाइ कढे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो छा चङी शइ खे रदी शइ सां बदिलाइण घुरो था? चङो कंहिं शहर में लही वञो, जेकी घुरो था तव्हां लाइ उते मौजूदु आहे, ऐं मथिन ख्वारी ऐं मोठा जी मड़ी वेई।
हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़तुनि वग़ैरह जो कुफ़्र कंदा हुआ अल्लाह जे ग़ज़ब ॾांहुं मोटिया हिन सबब करे जो अल्लाह जे आयतुनि जो यानी कुफ़्र कंदा हुया पंहिंजे रब्बुल आलमीन अल्लाह साईं अल हय्य अल क़य्यूम आहे मारे बिठो त जियारे बिठो वाक़ई के परहेज़गारनि जी नसीहत लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि में माण्हूअ जे क़त्ल ते इख़्तिलाफ़ थियो आया हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हुनखे चयाऊं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त गऊं खणी अचो गऊं खे ज़बह करियो फरमायो रब पंहिंजे खां दुआ घुरो उन्हनि माण्हुनि चयो त असांखे रोशन करे गऊं कहिड़ी आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त आऊं अल्लाह ताला जी पनाह वठां थो इहा गऊं न करारी आहे न नौजवान उन्हनि ॿिन्ही जी विचोली आहे फरमायो रब पंहिंजे खां दुआ घुरियो उन्हनि माण्हुनि चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उनजो रंग कहिड़ो आहे असां लाइ रोशन थिए पंहिंजे रब खां दुआ घुर त बेशक गऊं मुश्तबा थी पई आहे ऐं बेशक असीं जेकॾहिं अल्लाह घुरियो त अलबत वाट लहंदड़ आहियूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त अल्लाह फरमाए थो त गऊं जो रंग गहरो ककड़ो आहे ॾिसंदड़नि खे वणंदड़ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो बेशक अल्लाह फरमाए थो त इहा गऊं न वहू आहे जो ज़मीन खे खेड़े ऐं न पोख खे पाणी ॾिए थी सभिनी ऐबनि खां सही सलामत आहे उनजे पूरे जिस्म जे रंग में को ऐब न आहे उन्हनि चयो त हाणे तो हक़ ते आंदो आहे पोइ उनखे ज़बह कयाऊं अल्लाह ॿाहिरि कढण ऐं ज़ाहिर करण वारो आहे रब जेको तव्हां उनखे लिकायो था पोइ चयाई त मक़तूल जो हिकु हिसो ॿिए हिसे यानी ॻऊं ते हणो पोइ उन्हनि ईअं कयो अहिड़ी तरह अल्लाह ताला मुअन खे जियारे थो मन तव्हां कुल खां कमु वठो तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो अल्लाह रब